दोस्त बेवफ़ाई कई आहे न। हाँ, दोस्त जेकॾहिं बेवफ़ाई कई आहे दिलि ऐं दिमाग़ में खणी न घुमंदो वधि। बसि एतिरी मुंहिंजी नसीहत ते अमल कर। तूं पंहिंजे क़ीमती वक़्त खे फज़ूल सोचनि में न विञाए। पंहिंजे क़ीमती वक़्त खे कंहिं सुठनि कमनि में लॻाए जेके तोखे कामयाबु कनि, जेके तोखे पंहिंजी सची मंज़िलनि ते पहुचाए। हे वक़्त ते हिन वक़्त खे इग्नोर न कर। जेको बेवफ़ाई करे वियो उन जी बि छा हाणे ॻाल्हि कजे। अरे बाबा, जेको थियो ई बेवफ़ा, तूं हाणे पंहिंजो पाण खे एतिरो मसरूफ़ कर कंहिं बि कमनि में। जेकॾहिं तूं कंहिं कमनि में पाण खे मसरूफ़ कंदे, बेवफ़ा इंसान अचानक तोखे मैसेज करे या कॉल करे तोखे यादि कंदा। बाक़ी जेकॾहिं तूं उन्हनि जी सोचनि में वेंदे या उन्हनि खे एनर्जी पई मिलंदी, तोखे यादि न कंदा। यादि रख, अॼु मुंहिंजी हिन नसीहत ते अमल कई न, तूं पंहिंजी ज़िंदगी खे सवारींदे पाण ॾिसंदे। ज़िंदगी खे सुठे तरीक़े गुज़ार, पंहिंजो पाण खे मसरूफ़ कर। अल्लाह जो कसम, यकीन करे न, तूं अहिड़ो इंसान थी वेंदे जो साम्हूं वारा बि तो ते कॉपी कंदा, साम्हूं वारा बि तो ते इंसान नक़ल कंदा। हलो, छा हिन ॻाल्हि ते अमल कंदे? मूंखे यकीन आहे तुंहिंजी कमेंट्स जो, मूंखे इंतज़ारु आहे तुंहिंजी कमेंट्स जो। तूं कमेंट्स में मूंखे पाण हिकिड़ो वॾो लेटर ठाहे या वॾी हिकिड़ी मैसेज जी चिठी ठाहे तूं ज़रूरु कमेंट्स जे ज़रिए मूंखे मोकिलींदे।